ख़ूबसूरत आवाज़ वारी जादूगर फ़नकारा फ़ाइज़ा अली शादी खां पोइ बि म्यूज़िक जी दुनिया में नज़र अची वई आहे। जॾहिं त सिंध जे केतिरनि ई फ़नकारनि शादीअ खां पोइ म्यूज़िक जी दुनिया खे छॾे ॾिनो आहे, पर फ़ाइज़ा अली जे चहिरे ते साॻी रौनक ऐं राग सां इश्क़ नज़र अची रहियो आहे। कुझु ॾींहं पहिरियां फ़ाइज़ा अली हिकु वीडियो बयान में पंहिंजे परस्तारनि खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदे चयो हुयो त हुन राग जी दुनिया खे नाहे छॾियो ऐं हू शादी खां पोइ बि राग जी दुनिया में नज़र अची रही आहे। शादी खां पोइ संदसि जा केतिरा ई गीत अची चुका आहिनि। फ़ाइज़ा अली पंहिंजी शादी खां पोइ इन्हनि सभिनी माण्हुनि खे कूड़ो करार ॾिनो जेकी फ़ाइज़ा अली बाबति अफ़वाहुनि मथां अफ़वाहूं पखेड़े रहिया हुआ। काफ़ी माण्हुनि पंहिंजा व्यूज़ वधाइण लाइ कूड़ जो सहारो वरितो। किन फ़ाइज़ा अली बाबति तनक़ीद कई त कुझु माण्हुनि वाज़े चयो त हाणे फ़ाइज़ा अली राग जी दुनिया खे अलविदा चई छॾियो आहे। ख़ूबसूरत आवाज़ वारी सूंहराणी फ़ाइज़ा अली पंहिंजे बयान में मुड़ुस जी तारीफ़ कंदे चयो त संदसि जे शरीके सफ़र खेसि ॻाइण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। हुन खां पोइ फ़ाइज़ा अली जा केतिरा ई गीत अची चुका आहिनि ऐं फ़ाइज़ा अली राग जी दुनिया में अॻ खां वधीक मशहूरु थी वई आहे। फ़ाइज़ा अली जी सुरीली आवाज़ ऐं अंदाज़ सबबि हुन जे परस्तारनि में हर ॾींहुं इज़ाफ़ो थींदे नज़र अचे पियो। उमेद था कयूं त तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कंदा, शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।